आई मुझी टीम जी तरफा अस्सलाम वालेकुम यारी मदद मेहरबानी ता सबनन जो जिन्हनि मूंखे हिन प्यारी महफ़िल में शरीक कयो। असांजा मौजूद मेहमान वेठल आहिनि, असां उन्हनि खे वेलकम कयूं था। महफ़िल की शुरुआत मौला अली जे क़सीदे खां, उन खां बाद जेका तव्हांजी फरमाइश याद हूंदी त इंशाअल्लाह ज़रूर पूरी थींदी। हेलो 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 जंगल पहाड़ कहते हैं नाद अली, मौला अली जो नारो है हिकिड़ो ज़ोरदार सां नारो थी वञे, नारा हैदरी, मौला सलामत रखे। जंगल पहाड़ कहते हैं नाद अली, मुश्किल को हल कर दो, मुश्किल खुशा अली अली, के सोना लगदा है अली।